परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। मुंहिंजा प्यारो पिछले वीडियो में असां ॾिठोसीं कि हिन संसार में जेको बुराई थी रही आहे उनजे पोयां जो कारण छा आहे। उहो असां ॾिठोसीं कि पाप में पयल माण्हूअ जा जेके उहो कठोरता सां भरियल जेके निर्णय खणे थो, ग़लति निर्णय खणे थो, स्वार्थी बणी करे निर्णय खणे थो, उनजी वजह सां जेकी आहे संसार में बुराई आहे, तकलीफ़ूं आहिनि, परेशानियूं आहिनि। ऐं इन जे अलावा असां ॾिठोसीं कि इन संसार में बुराई ऐं तकलीफ़ूं ऐं परेशानियुनि जो कारण किथे न किथे शैतान बि आहे। असां ॾिठोसीं कि शैतान कीअं आहे ऐं उनजो अस्तित्व आहे कि न। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे ॾिसी सघंदा आहियो, जिते असां उनजी कुझु हरकतुनि सां इहो साबित कयोसीं कि हा, शैतान जो हिन संसार में अस्तित्व आहे। ऐं मां तव्हांखे इहो सभु कुझु छो ॿुधायो हुयो, ताकी मां तव्हांखे ॿुधाए सघां कि हिन संसार में जेको बुराई आहे उहा परमेश्वर जी ओर सां कोन्हे, उहो शैतान ऐं मनुष्य जे द्वारा आहे। मुंहिंजा प्यारो, असां परमेश्वर ते ॾोह हणण वारा न ठहूं। त मुंहिंजा प्यारो, पिछले वीडियो में असां चयोसीं कि असां इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि आख़िरकार इहो शैतान आयो किथां ऐं उनजो मक़सदु छा आहे, ताकी उहो पंहिंजे मक़सद में कामयाबु न थी सघे। है न, ज़रूरी आहे इहो ॾिसणु, छोकी असांजो मक़सदु आहे परमेश्वर सां मिलणु। ऐं अगरि शैतान असांखे उन ई मक़सद खां भटकाए छॾे त पोइ असां खां वधीक अभागो केरु थींदो। मुंहिंजा प्यारो, त सुवाल थो अचे पियो कि आख़िरकार शैतान आयो किथां। है न, मुंहिंजा प्यारो, ॾाढनि ई माण्हुनि खे इन बारे में ख़बर न हुजण जे करे उहे वरी इन ॻाल्हि खे चवंदा आहिनि कि परमेश्वर ई उनखे ठाहियो हूंदो, छोकी सभु कुझु त परमेश्वर ई ठाहियो आहे, उन ई रचियो आहे, उहो ई सिर्जनहार आहे, त ज़रूरु शैतान खे बि उन ई ठाहियो हूंदो, दुष्टता खे बि उन ई ठाहियो हूंदो। मुंहिंजा प्यारो, वरी सवाल थो अचे पियो कि छा परमेश्वर काई बुरी शइ ठाहे सघंदो आहे? छा उन मां काई बुरी शइ निकिरी सघंदी आहे? है न, मुंहिंजा प्यारो, असांखे ख़बर आहे परमेश्वर जेको सुठाइप जो स्रोत आहे, जेको पवित्रता जो स्रोत आहे, उनजे अंदरां काई बुराई न निकिरी सघंदी आहे। त मुंहिंजा प्यारो, वरी सवाल उते ई थो अची वञे पियो कि आख़िरकार इहो शैतान जेको आहे उहो आयो किथां। मुंहिंजा प्यारो, इन जे बारे में ॾाढो सुठी तरीक़े सां बाइबल जे अंदरि इज़ीकियल नाले जी पुस्तक 28 अध्याय उनजो 13 खां 17 में असां पढ़ी सघंदा आहियूं कि आख़िरकार शैतान आयो किथां, उहो शैतान बणिजो कीअं। न मुंहिंजा प्यारो, बाइबल जे अंदरि असां पढ़ूं था पिया कि परमेश्वर करोड़नि जी संख्या में स्वर्गदूत ठाही ऐं उन करोड़नि जे स्वर्गदूतनि जे विच में हिकु लूसीफर नाले जे स्वर्गदूत जो जिक्र आहे, जंहिंखे परमेश्वर ॾाढो सुंदर बणायो हुई। उनजे अंदरि ईअं लिखियलु आहे कि उनजे अंदरि मणी रत्न जड़ियल हुयूं। मुंहिंजा प्यारो, पर यशायाह जी पुस्तक जे अंदरि उहो कीअं शैतान बणिजी वियो उनजो बि ज़िक्र आहे। मुंहिंजा प्यारो, यशायाह जी पुस्तक 14 अध्याय उनजो 12 खां 15 वचन में जेॾी महिल असां पढ़ूं था त उते ईअं लिखियलु आहे कि पंहिंजी ख़ूबसूरतीअ जी वजह सां वो घमंड में अची वियो ऐं वो चवणु लॻो कि मां पंहिंजो जेको तख़्त आहे, मुंहिंजो सिंहासन आहे, उहो मां परमेश्वर खां बि मथे कंदुमि, मां परमेश्वर खां बि महान ऐं वॾो थी वेंदुमि। इन जो मतिलबु आहे कि मां परमेश्वर बणिजी वेंदुमि। मुंहिंजा प्यारो, सॼी जेकी बुराई आहे उहो इन जी वजह सां ई आई संसार में। मुंहिंजा प्यारो, उहो शैतान बणिजो इन जे करे छोकी उहो परमेश्वर जो उहिदो पोइ खणणु चाहे। ऐं मुंहिंजा प्यारो, बाइबल ॿुधाए थी पई इन जे अलावा कि जेॾी महिल परमेश्वर उनखे ॿाहिरि कढी छॾियो पंहिंजे स्वर्ग मां, त हो लखों करोड़नि जी स्वर्गदूतनि जी सेना खे भरमाए करे, भटकाए करे पंहिंजे पोयां हो वठी वियो। ऐं अॼोकी तारीख़ में बाइबल उन्हनि खे दुष्ट आत्माऊं करे करे जी चवनि पियूं, जेके इन संसार में कमु थियूं कयूं पियूं। तव्हां चवंदव कि भैया असां इन्हनि ॻाल्हियुनि ते कीअं विश्वास कयूं। मुंहिंजा प्यारो, असां इन जे करे ई सभिनि खां पहिरियों इन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि बाइबल सचो आहे ऐं उनजे अंदरि असां छोके ॾाढा सबूत ॾिसी चुका आहियूं। असां विश्वास करे सघंदा आहियूं कि इन जे अंदरि जेको लिखियलु आहे उहो बि सच आहे। मुंहिंजा प्यारो, ऐं असां इहो हरकतुनि सां बि ॾिठो आहे शैतान जी कुझु बुराइयूं जेके संसार में थियनि थियूं, उतां बि ख़बर पए थी उनजो अस्तित्व आहे। इन जो मतिलबु आहे कि बाइबल जेको ॿुधाए थो पियो उहो सत्य आहे, असां उन ते विश्वास करे सघंदा आहियूं, भले उहो ॾिसणु नथो अचे पियो। त मुंहिंजा प्यारो, बाइबल जेको आहे उहो स्पष्ट तरीक़े सां ॿुधाए थो पियो कि शैतान कीअं बणिजो, उहो किथां आयो। परमेश्वर त सुंदर स्वर्गदूत ठाहिया हुई, पर छोके उहो परमेश्वर को बणिजणु चाहे, वो परमेश्वर खां मथे को बणिजणु चाहे, इन जे करे परमेश्वर उनखे ॿाहिरि कढी छॾी ऐं उनजी वजह सां परमेश्वर खां अलॻि थियण जे करे उनजे अंदरि बुराई समाइजी वई ऐं उहो शैतान बणिजी वियो। मां हिन वीडियो जे माध्यम सां तव्हांखे ध्यानु थो ॾियारणु चाहियां। मुंहिंजा प्यारो, असां सतर्क थी वञूं, चौकन्ना थी वञूं त हिन ॻाल्हि खे खणी करे कि जेको बि परमेश्वर कोन्हे ऐं उहो परमेश्वर बणिजी वेठो आहे, उनजी पूजा थी रही आहे ऐं उहो पूजा खे चए थो मुंहिंजी कयो, छोकी शैतान उहो ई पुछाए कि हो परमेश्वर बणिजे, उनजी पूजा थियणु घुरिजे, उनजी आराधना थियणु घुरिजे। मुंहिंजा प्यारो, परमेश्वर कॾहिं बि इहो थियणु न ॾींदो। पर जेके बि ईअं आहिनि जेके पंहिंजी पूजा कराइनि था परमेश्वर न हुजण खां पोइ बि, मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां,
उन्हनि जे पोयां इहा गंदी आत्मा कमु करे रही आहे, उन्हनि खां तव्हां संभाले करे रहिजो मुंहिंजा प्यारो, न त हो पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदो। असां चयोसीं कि असां हिन ॻाल्हि खे बि ॾिसंदासीं कि आख़िरकार हिन शैतान जो मक़सदु छा आहे। असां पिछले वीडियो में हिन ॻाल्हि खे थोरो ॾिठो आहे कि हुनजो मक़सदु आहे कि इंसान खे परमेश्वर खां अलॻि करणु। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे इहा ॻाल्हि साबित जे तौर ते बाइबल मां वचन पढ़ी करे ॿुधाइण थो चाहियां तव्हांखे, जिते ख़बर पइजी वञे कि हा शैतान जेको आहे इन ई मक़सद जे पोयां लॻो पियो आहे अॼु बि। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां बाइबल में पढ़ूं था पिया 3 अध्याय हुनजो 1 खां वठी 7, त असां उते स्पष्ट तरीक़े सां ॾिसी सघंदा आहियूं। मां हिंदी मां तव्हांजे लाइ पढ़ां थो पियो, जिते तव्हां ॾिसंदव। मां इहो इनजे करे थो पढ़ां ताकी तव्हांखे ईअं न लॻे कि मां पंहिंजी मन धड़क कहाणी थो ठाहियां, न मुंहिंजा प्यारो, इहो बाइबल जे अंदरां थो पढ़ां ताकी तव्हांखे ख़बर पए कि इहो सत्य आहे। छा लिखियलु आहे? यहोवा परमेश्वर ने जितने बनेले पशु बनाए थे उस सब में सर्प जो था वो चालाक था। उसने स्त्री से कहा, क्या सच में परमेश्वर ने कहा है तुम इस वाटिका के किसी भी वृक्ष के फल मत खाना? स्त्री ने उस सांप से कहा, इस वाटिका के वृक्ष के फल हम खा सकते हैं, लेकिन वाटिका के जो बीच में भले और बुरे का ज्ञान का जो वृक्ष है उसके फल को परमेश्वर ने खाने से मना किया है, छूने से भी मना किया है। तब सांप ने स्त्री से कहा कि नहीं 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 नहीं, तुम निश्चय नहीं मरोगे। परमेश्वर ने कहा अगर जब तुम उसको खाओगे तो तुम मर जाओगे। सांप कहता है, नांग तो चेपो ना नहीं नहीं तुम ना तो न मरंदो, क्योंकि परमेश्वर की लिखा है, वरन परमेश्वर आप जानता है कि जिस दिन तुम उसका फल खाओगे उस दिन तुम्हारी आंखें खुल जाएगी और तुम परमेश्वर के समान बन जाओगे, और परमेश्वर नहीं चाहता है कि तुम ऐसा बनो। यहाँ लिखा है कि स्त्री ने देखा कि वो फल जो है बड़ा सुंदर है, अच्छा है खाने के लिए, तो उसने खाया और अपने पति को भी दिया। और उन खां पोइ असां ॾिसूं था मुंहिंजा प्यारो कि हिक ॿिए जे मथां ॾोह हणण लॻा। जेॾी महिल परमेश्वर हुन वाटिका में आयो, अदन नाले जी, जिते परमेश्वर इंसान खे ठाहिण खां पोइ रखियो हुयो, उते परमेश्वर उन्हनि खां अची करे पुछे थो कि छा तव्हां उन फल जेको मां तव्हांखे खाइण लाइ मना कयो उहो तव्हां खाधो आहे? त उन खां पोइ उहो हिक ॿिए जे मथां ॾोह था हणनि पिया। ऐं उन खां पोइ असां बाइबल जे अंदरि अॻियां पढ़ूं था कि कीअं परमेश्वर उन्हनि खे अदन जे नाले जी वाटिका मां ॿाहिरि कढी छॾियईं। पर इन सभिनी जे विच में मां तव्हांजो ध्यानु थो ॾियारणु चाहियां मुंहिंजा प्यारो, इहो थियो छो कि शैतान जे बहकावे में जेको नांग जो रूप खणी आयो या नांग जी देह में उन्हनि वटि आयो हुयो, उन्हनि सां ॻाल्हाए पियो, उन जे बहकावे में उन्हनि जी ॻाल्हियुनि ते विश्वास करण जी वजह सां परमेश्वर त उन्हनि खे चयो हुयो कि जंहिं ॾींहं ते इन भले ऐं बुरे जे ज्ञान जे वृक्ष जो तव्हां फल खाईंदव तॾहिं तव्हां मरी वेंदव। पर शैतान उन्हनि खे चई, न न न मरंदव, परमेश्वर तव्हांखे कीअं अलॻि करे सघंदो आहे? न न न, त उहो परमेश्वर तव्हां सां ॾाढो प्यारु कंदो आहे। उनजे बहकावे में अची करे तव्हां परमेश्वर पाण बणिजी वेंदव। उनजे बहकावे में अची करे इन्हनि ॻाल्हियुनि में उन्हनि खाधो ऐं परमेश्वर जे ख़िलाफ़ु कमु कयो। मतिलबु शैतान जे बहकावे में अची करे इंसान जात जेको आहे परमेश्वर खां अलॻि थी वियो। मुंहिंजा प्यारो, इहो ई शैतान जो मक़सदु आहे। उहो अॼु बि कमु करे रहियो आहे ऐं उहो अॼु बि इंसान जात खे परमेश्वर खां परे करण जे मक़सद में कमु करे रहियो आहे। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में असां हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि आख़िरकार शैतान जेको आहे उहो पंहिंजे मक़सद खे अंजाम कीअं थो ॾिए पियो, है न? मुंहिंजा प्यारो, यादि रखिजो, इहे असां ॻाल्हियूं इन करे ॾिसी रखिया आहियूं ताकी असां परमेश्वर वटां चूकिजी न वञूं, छोकी हे शैतान रुकावट आहे, उनखे हिन जे बारे में ॾिसणु ॾाढो ज़रूरी आहे।